अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु इंतिहाई अहम टॉपिक ते सोचियुमि त तव्हां सां मां पंहिंजो एक्सपीरियंस जेको आहे उहो शेयर कयां। मां CSS 2019 जे पेपर में जेको आहे सो अपीयर थियुसि, उन खां पोइ वरी CSS 2020 में बि अपीयर थियुसि। त सिंधी जो जेको पेपर आहे सिंधी लिटरेचर जो CSS जो, उन में 2019 में मुंहिंजो मार्कूं आयूं 80 ऐं उन खां पोइ 2020 में वरी मुंहिंजूं मार्कूं आयूं 36। याने हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी जॻह ते 80 मार्कूं, वरी फौरन जेको आहे सो लोवेस्ट मार्क जेका आहे न सो उन ते मार्कुनि ते हलिया वञूं। हाईएस्ट खां लोवेस्ट ते मां छो आयुसि, उन जा जेके आहिनि तव्हांखे सबबु सोचियुमि त तव्हां सां गॾु जेके आहिनि सो उहे शेयर कजनि। छो त हाणे जल्द जेको आहे CSS जो इम्तिहान बि थियण वारो आहे। इन जे करे थी थो सघे हीउ मुंहिंजो जेको आहे शॉर्ट वीडियो तव्हां जे लाइ फ्रूटफुल साबित थिए, या कम से कम तव्हां उहे जेके आहिनि सो ग़लतियूं रिपीट न कयो जेके मां ग़लतियूं कयूं ऐं जेके सबबु बणियूं मुंहिंजी लोवेस्ट जेके आहिनि सो मार्कुनि जो। त अचूं था पहिरीं ॻाल्हि, त असांखे जेको पेपर ॾिनो वेंदो आहे उन में 20 सवाल जेके आहिनि MCQs हूंदा आहिनि, जिन जो तक़रीबन जेकॾहिं असां टाइम हणूं त बि 20 मिंट उन्हनि जा कढूं, ठीकु आहे। लेकिन असां 10 मिंटनि में उहो हल करे वेंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां पोइ असांखे पेपर जेको हूंदो आहे 4 सवाल हल करणा हूंदा आहिनि। हाणे उन जेकॾहिं 20 असां मिंट हुन जा बि कढूं, टोटल 3 कलाक यानी कि 180 मिंट, 20 उन जा बि निकिरी विया, बाक़ी बचा 160 मिंट। त जेका ग़लती थींदी आहे न अक्सर, जेका सबबु बणंदी आहे तव्हांजी कामयाबी जो या नाकामी जो, उहा तव्हांजी हूंदी आहे इम्तिहान दौरान, पेपर जे दौरान टाइम मैनेजमेंट जी। त उहा ग़लती जेका आहे मूंखां 2020 में थी। 2019 में मुंहिंजी उन ते जेका आहे सो सुठी जेका शुरू खां वठी अंडरस्टैंडिंग हुई त मां हिन जेको आहे सो टाइम खां हिन टाइम में हिकिड़ो सुवाल पूरो करे मां ॿिए ते हलियो वेंदुसि। हाणे जॾहिं पेपर मिलंदो आहे त कुझु सुवाल अहिड़ा ईंदा आहिनि जेके माना जेके ॾिसण सां दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। चवंदा आहियूं यार वाह जी, माना हे त हिन ते त मां ॾाढो पढ़ियो, हे त मां हिन ते त मूंखे इलाही मटीरियल आहे, हीअ त मुंहिंजी पसंदि जो टॉपिक आहे। मिसाल सां दिलि ख़ुशि थींदी आहे। मूंसां बि इहो थियो। 2020 में अची वियो त कलोड़नि जे दौर खे जेको आहे सिंधी अदब जो सुनहरी दौर छो थो चयो वञे। हाणे इन ते इलाही आइडियाज़ हुया, इलाही जेके आहिनि सो पॉइंट्स जेके आहिनि ज़हन में वेठल हुयूं। पोइ माना हिकिड़ी बग़ैर सोचे मां शुरू में उनखे जेको आहे सो अटैम्प्ट करणु शुरू कयो। जॾहिं मां हुनखे शुरू कयो त मुंहिंजो लिखंदे लिखंदे तक़रीबन 1.5 कलाक जे क़रीब मुंहिंजो टाइम छड़ो उन में लॻी वियो, ठीकु आहे। जॾहिं तव्हां हिकिड़े टाइम खे जंहिंजे लाइ 40 मिंट वधि में वधि, तव्हां जॾहिं बि CSS जे कंहिं बि पेपर में वियो त हर हिकु पेपर में जेको तव्हां हिकिड़े सवाल खे टाइम ॾींदव उहो 40 मिंट मैक्सिमम हूंदो। 35 मिंट या 30 मिंटनि खां पोइ तव्हां पंहिंजे कंक्लूजन जी तरफ़ वेंदव। इहा स्ट्रेटेजी तव्हांखे जेका आहे सो कीअं बि करे उनखे फॉलो करणी पवंदी। हाणे उते मां हिकिड़े सवाल ते 1.5 कलाक हणी वियुसि, ऐं इम्तिहान जो वरी हिकिड़ो प्रेशर ई पंहिंजी जेको आहे सो अलॻि क़िस्म जो प्रेशर हूंदो आहे। ऐं पोइ जॾहिं हिकिड़ो सवाल ते असां घणो था टाइम ॾेई वञूं त पोइ हिते यार ज़हन में थींदो अञा मुंहिंजा 3 सवाल रहनि था, अञा मूं वटि बसि 1.5 कलाक रहियो आहे। त उहो प्रेशर, उहा टेंशन जेका आहे सो इन में तव्हांजो टेम्पो बि लूज़ थी वेंदो आहे न। पोइ हिते जे जेके सवाल आहिनि, ऐं वरी सिंधी में वरी ईअं थींदो आहे त हिकिड़ो सवाल अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें असांखे ट्रांसलेशन करणी हूंदी आहे। अंग्रेज़ी मां सिंधी में ट्रांसलेशन करणी हूंदी आहे, वरी सिंधी मां अंग्रेज़ी में। ॾाढो इंट्रस्टिंग हूंदो आहे इहो बि जेको आहे सवाल। ऐं मां जॾहिं कलोड़नि जे दौर खे लिखियो त उन खां पोइ मां सोचियुमि यार मूंखे पहिरियों जेका ट्रांसलेशन करणु खपे हा, छो त मां 1.5 कलाक हिन ते हणी चुको आहियां। ऐं हाणे मूंखे जेका आहे सो परेशानी बि वठे थी, ऐं हिकिड़ो प्रेशर बि जेको आहे थींदो थो वञे त अञा मुंहिंजा 3 सवाल रहनि था, अञा मुंहिंजा 3 सवाल रहनि था। त पोइ मां कलोड़नि जे दौर खे अटैम्प्ट करे उन खां पोइ मां ट्रांसलेशन ते हलियो वियुमि। पर ट्रांसलेशन ते परेशानी ऐं प्रेशर जे करे तव्हांजो उहो जेको टेम्पो हूंदो आहे न, उहो टेम्पो जेको आहे सो उहो मेंटेन न थी सघंदो आहे। इन जे करे अक्सर पोइ ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, जेके मूंखां बि थियूं ग़लतियूं। सो बहितर इहो आहे त पहिरियां जेकॾहिं तव्हांखे
इहो सुवाल जेको आहे ट्रांसलेशन वारो करिणो आहे त उनखे पहिरियां हल करे छॾींदा कयो। पहिरियां त इज़ी हूंदो, शुरू आहे, रिलैक्स आहे, का बि तव्हांजी अहिड़ी एरर या ग़लती न थी सघंदी। उन में हिकिड़ो आराम सां पुरसुकून माहौल में ऐं शॉर्ट जेके आहिनि पैराग्राफ हूंदा आहिनि, मां तव्हांखे इहो सजेस्ट कंदुमि त उनखे पहिरियां उनखे अटैम्प्ट कयो। पोइ तव्हां वञो ॿियनि सवालनि ते, ऐं उन्हनि में तव्हांजी जेका आहे सो टाइम मैनेजमेंट इहा हुजणु खपे त हर सवाल खे 35 मिंट, वधि में वधि 40 मिंट। 35 मिंटनि खां पोइ तव्हां कीअं बि करे छा बि कयो। अच्छा, हिकिड़ी ॿी अञा बि जेका ट्रिक आहे, इहो मां नेक्स्ट पे जेको आहे हिकिड़ो ॿियो वीडियो बि ठाहींदुसि, अपलोड तव्हांखे जल्द हिन ते मिली वेंदो। उन में ॿुधाईंदुसि त हिकिड़ो पेपर जेको आहे सो अटैम्प्ट कीअं कजे, सवाल कीअं अटैम्प्ट कजे। 2019 में जेके जंहिंमें मुंहिंजो 80 मार्कूं आयूं त मां उन में छा छा कयो हुयो। अदबी ॿोली कीअं इस्तेमालु कजे, कंहिं अदीब जो इंट्रोडक्शन कीअं कराइजे, शुरूआति कीअं कजे, कहिड़ियूं शयूं आहिनि जेके उन में रखूं त असांखे जेके आहिनि सो सुठो जेको आहे सो स्कोर ॾेई थियूं सघनि। इहे शयूं इनशाला सां मां जेको आहे सो ॿियो जेको मुंहिंजो वीडियो हूंदो इहो इन्हनि ते हूंदो। पहिरीं ॻाल्हि हाणे इन जी आहे त तव्हांखे जेका आहे सो टाइम मैनेजमेंट उहा बरक़रार रखणी आहे, ऐं कोशिशि कयो त ट्रांसलेशन वारो जेको आहे उहो पहिरियां कयो। उनखां पोइ तव्हां जेके 3 सवाल पोइ ते बचंदा उन्हनि ते हलिया वञो, ऐं हर हिक खे जेको आहे सो 35 खां 40 मिंटनि जो टाइम ॾियणो आहे। नंबर ॿी ॻाल्हि, अच्छा जेकॾहिं असां टाइम नथा मैनेज करे सघूं न, ऐं हिकिड़ो सवाल मां पंहिंजो मिसाल थो ॾियां, ठीकु आहे, मां कलोड़नि जे दौर खे माना लिखियो, ॾाढो लिखियो, 1.5 कलाक लिखियो, थी थो सघे मां इहो 12 पेज बि लिखी वियो हुजां, या 13-14 पेज लिखी वियो हुजां, या 10 पेज। हाणे हिकिड़ो सवाल मां लिखी में मिसाल था वठूं 12 पेजनि जो लिखी वियुसि। वरी जेको नेक्स्ट सवाल, त नेक्स्ट ते तव्हां 12 पेज त कोन लिखी सघंदव, छो त तव्हां वटि टाइम थोरो आहे, उन में तव्हां शार्ट करण जी कोशिशि कंदव, ठीकु। पोइ ॿियो सवाल तव्हांजो वरी अची बीहंदो 7 पेजनि ते या 8 पेजनि ते। अच्छा, 2 सवाल, ऐं टियों सवाल केतिरनि पेजिस जो हूंदो। इहो सिर्फ़ु CSS जे लाइ न अथव, माना CSS जे सिंधी पेपर लाइ न, इहो हर पेपर में तव्हां तरीक़ो भले अप्लाई कयो। पहिरियों सवाल तव्हांजो हमेशह लेंथ में वेंदो हलियो, 8-10 पना पेजिस, बल्कि 12 पेजिस ते बि हलियो वेंदो, वरी ॿियो 8 ते ईंदो, ईअं वेंदे वेंदे आख़िरी जे लाइ त तक़रीबन 3 तव्हां वटि जेके आहिनि सो 3 पेजिस ई लिखी सघंदा हो। हर कंहिं सां इहो हाल हूंदो आहे, मूंसां बि इहो हुयो। आख़िरी क्वेश्चन हमेशह ईअं बसि न हिकिड़ो चवंदा आहियूं त फॉर्मेलिटी पूरी करणी आहे यार, पोइ बि कंहिंखे ॿुधायूं त या की वाक़ई मां 4 सवाल जेको आहे सो हल करे आयो आहियां। आख़िरी सवाल एतिरो सेटिस्फैक्ट्री हूंदो ई न आहे, माना त फुल लेंथ में हुजे। इन जे करे तव्हांखे छा करिणो पवंदो त जेका आहे लेंथ बरक़रार रखणी पवंदी, ऐं इहा लेंथ तॾहिं बरक़रार रखबी जॾहिं तव्हां इक्वल टाइम डिस्ट्रीब्यूट कंदव 35 खां 40 मिंटनि में। ऐं हिकिड़ी नफ़्सियात हूंदी आहे जेका इम्तिहान जेको चेक कंदो हूंदो पेपर, मिसाल मूंखे ई को पेपर ॾिनो वञे, कंहिं ॿारनि जो ॾिनो वञे त चेक करे, त मां हिकिड़ो ॾिसंदुसि हिकिड़ो सवाल आहे यार 12 पेजनि ते लिखियो आहे, इलाही आइडिया ॾिना अथई, ऐं आइडिया बि हुनजा सुठा आहिनि, वेल एंड गुड आहिनि, त उन ते मां मिसाल 20 मार्कुनि मां हुनखे ॾिनियूं 15 मार्कूं, ठीकु आहे। ॿियो सवाल मां हिन जो पढ़ियो, उन में 12 पेजनि जी जाइ ते वरी हिन जा हुया 7 पेज। हाणे इहो 7 पेज लेंथ ई मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो माना इंडिकेशन छॾे वेंदो त 15 त न आहिनि ॾियणियूं स्कोर हिनखे, छो त 15 ते हिनखे मार्कूं न आहिनि ॾियणियूं, पोइ इहो रिड्यूस थींदो। हाणे CSS में बि मां इहो थो सम्झां त मूंखे कलोड़नि जे दौर ते खणी सुठियूं मार्कूं ॾिनियूं हुजनि, ऐं उनखां पोइ वरी पोइ हिते रिड्यूस थींदो आयो हूंदो त आख़िर में अची करे 4, 5, 6 इहे, ऐं कुझु MCQs थी करे मिलाए सिलाए वञी करे 36 जेके आहिनि सो थियूं। त इहे ग़लतियूं न आहिनि करणियूं। इनशाला जेके मां नेक्स्ट जेको वीडियो पंहिंजो हिन YouTube चैनल ते मां अपलोड कंदुसि, उन में मां ॿुधाईंदुसि त हिकिड़ो पेपर जेको आहे सो इम्तिहान में तव्हांखे जेको आहे सवाल अटैम्प्ट कीअं करणु घुरिजे, कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके उन में लिखणु घुरिजनि, अदबी ॿोली, अदबी लफ़्ज़ कीअं इस्तेमालु आणे सघिजनि, या इन खां वधीक जेको कुझु थियो, जेको मुंहिंजो एक्सपीरियंस हुयो मां उहो तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट त हीअ मुंहिंजो YouTube चैनल आहे, इनखे सब्सक्राइब कयो, ऐं हीअ मुंहिंजो शार्ट जेको आहे सो वीडियो पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो ताकी इन ग़लती खां उहे बि बची सघनि। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।